ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। हिंगोरजा खां ख़बर शामिल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA सैयद जावेद अली शाह जीलानी चयो आहे त मुल्की सलामती ते को बि समझौतो न कयो वेंदो। रियासती इदारनि ते हमलो कंदड़नि खे बचाइण मुल्क सां दुश्मनी बराबरि आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में मुल्क खे हिन मुश्किल घड़ीअ मां कढंदासीं। सैयद जावेद अली शाह जीलानी पंहिंजे ख़ैरपुर वारे रहाइशगाह ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जेको फ़ैसिलो करे सियासी पार्टियुनि सां सलाह मशवरे बैदि करे त बहितर रहंदो। पाकिस्तान खे अंदरूनी मसइलनि समेत हिन वक़्तु ॿाहिरियां मसइला बि दरपेश आहिनि, जिन ख़िलाफ़ असां सभिनि खे मुतहद थी विहणो पवंदो। सैयद जावेद अली शाह जीलानी चयो त जेकी ताक़तूं रियासती इदारनि ते हमलो कंदड़नि खे बचाइण चाहिनि थियूं, दरअसल उन्हनि जूं नज़रूं मुल्क जे दिफ़ाई निज़ाम ते आहिनि, जिन खे कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾिनो वेंदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पीपल्स पार्टी मुल्क जे दिफ़ाई ऐं मुआशी बहरान मां कढण लाइ हर कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। कंहिं बि सूरत में पोइ ते हटण जो सोचे बि नथा सघूं। उन मौक़े ते सैयद जावेद अली शाह जीलानी तक जे अवाम सां मुलाक़ात करे खेनि मसइला हल कया।